रुख़्सती अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण मास्टर चंद्र बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, जेको चवे थो त चंद्र चश्मा खणी बंदि कर, फ़क़ति दिलि में रखी तसवर। कॾहिं कॾहिं नागाहानी तौर ते कंहिं वाट वेंदे, कंहिं पेचरे तां गुज़रंदे या का इमारत पसंदे अचानक दिलि में यादुनि जी दरी खुली वेंदी आहे। ज़हन में कुझु अणमट तस्वीरूं चिटजी वेंदियूं आहिनि ऐं हिक क़िस्म जे प्यार ऐं पंहिंजाइप जो अहसासु थींदो आहे। ज़रूरी न आहे त मुंहिंजे अंदर जो इहो दाख़िली अहसासु हर कंहिं सां लागू हुजे, पर मूंखे दिली दिलि में ईअं लॻंदो आहे त ॼण इहो पेचरो पंहिंजी ख़ामोश ज़बान सां प्यार विचां पाण तरफ़ सॾींदो हुजे। मिसाल तौर लाड़काने खां हैदराबाद वेंदे या ईंदे क़ौमी शाहराह ते जॾहिं बि राणीपुर खां गुज़रणु थींदो आहे, तॾहिं ईअं भासंदो आहे त सचल साईं जो रोज़ो ॼण त हक़ मौजूद ॿोलाईंदे ईअं चवंदो हुजे त छॾ रुसामा आव तूं यार मूंखे तुंहिंजी सार संभाल। या वरी जॾहिं बि दादो खां गुज़रणु थींदो आहे, तॾहिं ईअं महसूसु थियणु लॻंदो आहे ॼण हितां जे गूनागून बाज़ारुनि ऐं रस्तनि में माण्हुनि जे वहकिरे मंझां इजो को अखियुनि ते ऐनक ऐं मथे ते सिंधी टोपी पहिरियल को पीरसन प्यार कंदड़ उल्फत भरियो उस्ताद नमूदार थींदो, जेको पंहिंजूं ॿई ॿाहूं खोले पंहिंजे हिकु मुनफ़रद ऐं मुतरनम अंदाज़ सां ईअं चवंदो, हलिया पेर भरे हलिया, हलिया पेर भरे हलिया। साॻीअ रीति ठारूशाह बाईपास खां गुज़रण सां ईअं लॻंदो आहे त उमालक मथे ते कारी टोपी ऐं ॻिचीअ में कंठो पातल फ़क़ीर, चाह भरियो सुंदर, चाह भरियो चंद्र असांजे सुवारीअ जाॾो पंहिंजे हथड़नि ते पंहिंजे खून सां लथपथ थियल दिलि खणी ईंदो ऐं सिक विचां इहा सेन हणंदो त दिलि आ हथनि में थो ख़रीदार खे ॻोल्हियां, बाज़ारे मुहबत में तलबगार खे ॻोल्हियां। जी हाँ, हिते महान कलाकार मास्टर चंद्र लाइ ठारूशाह बाईपास जो मिसाल उन करे ॾिनो जो सिंध तोड़े हिंद जे हिन अलबेले राॻीअ मास्टर चंद्र जो असलूको ऐं अबाणो देश साहिती परगिणे जो तारीख़ी शहर ठारूशाह आहे, जिते संदसि घर फिटल नवलखी वाह जे साॼे कप ते आहे वाक़े हो, जेको ॾामवाणी हवेली जे नाले सां अॼु बि इन ई हंध ते मौजूदु आहे। इन हवेलीअ में 18 दिसंबर 1909 ते श्री आसनदास ॾामवाणी जे आगोश में हिकु चंद्रमा जहिड़े चहिरे वारे बालक चंद्र जनम वरितो। ठारूशाह जे क़दीम स्कूल जे पुराणे रिकॉर्ड मूजिबि इन बालक जो असुलु नालो चंद्रमल ॾामवाणी ॿुधायो वञे थो, पर नाम्यारे लेखक ऐं संदसि दिलि घुरे दोस्त गोबद माली जे चवण मुताबिक़ संदसि असुलु नालो चांदूमल आहे। अॻिते हली ही बालक सिंधी संगीत जे उफ़क़ ते चंद्र वांगुरु चिमकंदे मास्टर चंद्र जे नाले सां ॼातो सुञातो वियो। संदसि इहा सुञाणप अॼु सूधो अमर थी चुकी आहे। चवनि था त मास्टर चंद्र पंहिंजे माता पिता जो अकेलो औलाद हो, जंहिं करे संदन स्कीलंदो पिणु हो। हिन शुरूआती तइलीम प्राइमरी स्कूल ठारूशाह मां ई हासिलु कई ऐं मैट्रिक लोकल बोर्ड हाई स्कूल ठारूशाह मां पास कई, जेको हाणे गवर्नमेंट प्रोफेशनलाइज्ड हाई स्कूल सां अचे थो। मास्टर चंद्र खे बालकपण में लाशौरी वारी उमिरि खां ई फितरी तौर ते राग सां रुगबत व्यवस्थ थियल हुई। पाण जॾहिं अञा ॿार हो तॾहिं संदसि घर जे कंहिं वॾे सुखड़ीअ तौर खे बांसुरी
माउथ आर्गन यानी इहो वात वारो बाजो आणे ॾिनो। इन्हनि ॾींहंनि में चंद्र पंहिंजे घर तोड़े स्कूल वारे फारग वक़्त में पंहिंजे मुंहं सां पियो झुंगारींदो ऐं इहो ई वात वारो बाजो वॼाईंदो रहंदो हो। चंद्र जी इहा चाहत वक़्तु गुज़रण सां एतिरी त सरस थींदी वई जो हू पंहिंजे मधुर आवाज़ सभा स्कूल जे कुझु दोस्तनि जी कचहरी वारे जथनि जी जान बणिजी वियो। मास्टर चंद्र निसाबी तइलीम जा ॾाका पार कंदे जॾहिं सेकेंडरी लेवल ते पहुतो तॾहिं संदसि स्कूल जो प्रिंसिपाल लुकमान लाखाणी हूंदो हो, जेको पंहिंजी पुरसोस आवाज़ सां शाह साईं तोड़े ॿियनि दरवेशनि जा बेत ॾोहीड़े जे अंदाज़ में हलापींदो हो। जंहिंजी सरपरस्ती में रही मास्टर चंद्र निसाबी नसीहतुनि सां गॾु कुझु सुरीला सबक बि सम्झी वरिता। वक़्तु गुज़रण सां चंद्र जो चाह संगीत सां एतिरो त वधंदो वियो जो जंहिं बि कलाकार उस्ताद या दरवेश वटां जेका सुरनि जी सखा खेसि मिलंदी हुई उनखे विराग जो वंड सम्झंदे पंहिंजे कल्ब जे कशकोल में सांढींदो वेंदो हो। इन हवाले सां पाण काके हासू सोनारे खां तबले जी तरबियत हासिल कयईं। जॾहिं त पंहिंजे वक़्त जे हिकु सूफ़ी संत काके जीवत राम खां सूफ़ियाणे राग ऐं रक़्स जो तरीक़ेकार सॼी वरिताई। हिकु भेरे 1923 धारे जॾहिं संदसि उमिरि अञा 14 साल हुई तॾहिं संदसि रोहिड़ी वञणु थियो, जिते मौसीक़ी जे हिकु मांडराण मतल हो। उते अमर शहीद भगत कंवरराम सां गॾु संदसि मुलाक़ात थी। मास्टर चंद्र खे इन चौयारी में अवल ॻाइण जो मौक़ो मिलियो। तॾहिं पाण नो उमिरि फ़नकार जे हैसियत सां हिकु या ॿ ॿोल ॻाए दुआ जे लाइ जॾहिं भगत कंवरराम खे क़दमनि ते हथ रखियईं तॾहिं संत खेसि दुआ कंदे चयो त चंद्र हिकु ॾींहुं ज़रूरु चिमकंदो। ऐं वक़्तु गुज़रण सां कंवरराम जो इहो चवणु सच साबित थियो। इन खां पोइ पाण सचे संत जे सोबत में बि रहियो ऐं केतिरो ई अरसो सचे संत सां भगत दौरान हिकु साज़ंदे तौरु घड़ो पिणु वॼाई। इन खां पोइ हिन राग जी कुझु सुख्या जीवतराम खां हासिल कई, जेको साईं कुतुब शाह जहानियान जे ख़ासि मुरीदनि में हुयो। जॾहिं त रोहिड़ी जो हिकु संत अमरो राम नंढे खंड जे तमामु वॾे कलाकार ऐं मौसीकार ख़ान साहब उस्ताद अमीर अली खान वटि खेसि वठी वियो, जंहिं खेसि राग जी बाक़ाइदे सुख्या ॾिनी। मास्टर चंद्र सिंध जे सूफ़ी बुज़ुर्गनि जे सोबत मां वॾो फैज़ पिरायो, जिन में रोशन अली शाह जहानियान वारो, साईं हादी बख्श शाह, दादन शाह, नसीर फ़कीर जलालाणी, दराज़न जा सूफ़ी फ़कीर, कलंदर शाहबाज जा गादी नशीन, हाला, मांझंद, बिटशाह, वसन घोट ऐं ॿियनि दरगाहुनि जा सूफ़ी फ़कीर ऐं संत शामिल हुआ। इन्हनि दरगाहुनि जा फ़कीर जॾहिं यकतारो खणी नचंदा हुआ त चंद्र साण शामिल थी वेंदो हो। चंद्र राग ऐं विराग जे इश्क में एतिरे हद ताईं मस्तु थी वियो जो अकेलो औलाद हुअण वारे सिकी लधाइप ऐं अमीराणे घर जी शाहूकारी विसारे सूफ़ी फ़कीरनि ऐं दरवेशनि सां गॾिजी फ़ुकराई रंग में रंगिजी वियो। मास्टर चंद्र खे राग सिखण वारे मरहले में काफ़ी मुश्किलातूं ऐं दुश्वारियूं पेश आयूं, एतिरे हद ताईं जो खेसि घर वारनि जी तनक़ीद, ताननि ऐं तुनकनि जो बि मुंहुं ॾिसणो पइजी वियुसि। संदसि हिकु चाचो घनश्याम दास पंहिंजे वक़्त जो कामोरो मुख़्तियारकारी वारे उहिदे ते फ़ाइज़ हो, जंहिं पंहिंजे गूनागून मसरूफ़ियतुनि बद जॾहिं घर ईंदो हो ऐं साणसि जॾहिं चंद्र मिलंदो हो त चाचो खे सिकारत विचां मीरासी या रबाबी करे छॾींदो हो, जंहिं ते चंद्र खे मिठिया लॻण सां गॾु ॾुख पिणु थींदो हो। पर अॻिते हली नेठि इहो वक़्तु बि आयो जो चंद्र जे चाह भरे आवाज़ संदसि इन ई चाचे खे बि मोहे वेंदो,
जंहिं संदसि हिमत अफ़ज़ाई कंदे खेसि गुलनि जा हार पाराया। न सिर्फ़ु एतिरो पर हिन लाइ अमृतसर मां हारमोनियम वठी आयो ऐं पोइ चंद्र सुरनि जूं शिकिलियूं ऐं सरगम सिखिया। आरोही, अमरोही, ऊमल ऐं तीवर जी ॼाण वरिती। ॾींहं राति हिकु करे हारमोनियम सिखियो ऐं हिकु अज़ीम कलाकार बणिजी वियो। मास्टर चंद्र अमली ज़िंदगी में पब्लिक वर्क्स खाते नवाबशाह में 5 साल नौकरी कई, जिते शाम जे वक़्त में चंद्र संगीत विद्यालय नाले सां हिकु संगीत सुधागर क़ाइमु कयईं। वरी जॾहिं नौकरी सांगे संदसि तबादलो कराची ॾांहुं थियो, तॾहिं उते बि राग ऐं संगीत जो शौक़ु जारी रखियईं ऐं रामबाग गाॾी खाते में मौसीक़ी सेखारण जो स्कूल क़ाइमु कयईं। जॾहिं त हिन पंहिंजे सुर जे सफ़र जी शुरूआति मंदरनि ऐं गुरुद्वारनि में मुनक़द थींदड़ धर्मी प्रोग्रामनि खां कई। हिन पंहिंजे ज़ौक़ शौक़ तोड़े अकुल ऐं ॾाहब जे आधार ते गायकी खे नवां अंदाज़ ॾिना ऐं ॻाइण जे फ़न में अनोखा ऐं अलबेला नमूना ईजाद कई। संदसि अंदाज़ अहिड़ो त असराइतो हूंदो हो जो ॻाइण वक़्तु महफ़िलुनि खे मुंडरे छॾींदो हो। चंद्र जो आवाज़ु चिटो ऐं सुरीलो हो, जेको परे परे ताईं ॿुधण में ईंदो। संदसि मिठड़े ऐं दर्दीले आवाज़ खे हिन वक़्त ताईं तमामु घणो पसंदि कयो वञे थो। मास्टर चंद्र लाइ ॻाल्हि कंदा आहिनि त हू अक्सर राति जो ठारू शाह में गोधूराम जे टिकाणे में ॻाईंदो ऐं बिना कंहिं लाउड स्पीकर जे संदसि आवाज़ अधु शहर में फैलिजी वेंदो। मास्टर चंद्र जो राग सां इश्क हूंदो। इन दौर में महफ़िलुनि सां गॾु ग्रामो रिकॉर्डिंग्स मीडिया जो इहो वाहिद मीडियम हूंदो हो जंहिं जे ज़रिए फ़नकारनि खे मशहूरी ऐं नमाचारी हासिलु थींदी हुई। जेतोणीकि रेडियो बि उन वक़्त में आम जाम हूंदो हो, पर रेडियो ताईं रसाई बि किन किन फ़नकारनि जे वस में हूंदी हुई। मास्टर चंद्र खे ग्रामोफोन रिकॉर्डिंग कंपनी जे हिकु मालिक सेठ लालचंद मुतारफ़ करायो। इन खां अलावा विरहाङे बद जॾहिं पाण ॾे हिंदुस्तान वियो, तॾहिं उतां जे ग्रामोफोन कंपनियुनि वटां खेसि काफ़ी पज़ीराई ऐं मनता मिली। हिकु रिकॉर्डिंग कंपनी तरफ़ां चंद्र जा वधि में वधि ग्रामोफोन रिकॉर्ड भराइण जे पेश नज़र हिन जे फ़न जी क़दुरदानी कंदे संदसि फ़न जे मनता तौरु खेसि 10 तोलनि जो सोनो मेडल इनाम तौरु ॾिनो वियो। न फ़क़ति एतिरो, पर रिकॉर्डिंग कंपनी तरफ़ां खेसि ॿियनि कलाकारनि खां वधीक मुआवज़ो ॾिनो वेंदो हो। वक़्त जे राजाउनि ऐं नवाबनि वटां बि हिन सर्टिफिकेट ऐं मेडल हासिलु कया। खेसि नंढे खंड जे अज़ीम कवि उस्ताद बड़े खां ग़ुलाम अली ख़ान संगीत आचार्य जो लक़ब अता कयो ऐं सरकार वटां केतिरा इनाम हासिलु कया। 1965 वारी जंग खां पोइ पाकिस्तान जे अबलागी इदारनि तां मास्टर चंद्र जे ॻायल कलाम जे नशर थियण ते कुझु अरसे लाइ बंदिश पिणु विधी वई, पर वक़्तु गुज़रण सां इहे पाबंदियूं ख़तमु थी वयूं ऐं सरकारी मीडिया तोड़े ख़ानगी चैनलनि ते संदसि ॻायल कलाम अॼु सूधा ॻाइजी रहिया आहिनि। हिकु मुहतात अंदाज़े मूजिबि चंद्र 3000 खां मथे कलाम ॻाया ऐं उन्हनि जूं धुनूं बि पाण ठाहियूं। 1947 में नंढे खंड जे विरहाङे वक़्तु अक्सर हिंदू सिंध छॾे भारत हलिया विया। विछोड़े जे अहिड़ी अलमनाक आलम में चंद्र खे बि मजबूरन सिंध छॾणी पई ऐं भारत में पहिरीं अजमेर, पोइ मुंबई ऐं कलकत्ते में रहियो, पर किथे पाण सिंध वारो सुकून महसूसु कीन कयईं। नेठि मुंबई में मुस्तक़िल रहाइश इख्तियार कयईं। भारत लॾे वञण खां पोइ सिंध जी सिक हिकु दफ़ो खेसि वापसि वतन जे ज़मीन ते छिकी आई। 1955 में सिंधी अवाम जे बेद इसरार ऐं पाकिस्तान सरकार जे दावत ते मास्टर चंद्र सिंध में महिमान थी आयो, पंहिंजे ई वतन में महिमान थी आयो ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयईं। हिन दौरे दौरान पाण 3 महीना सिंध में रहियो। इन विच में कुतुब शाह जहान जे मेले में बि शरीक थियो। हू पंहिंजे अबाणे ॻोठ ठारू शाह बि वियो
जिते पंहिंजे पुराणे ओतारे गोदूराम जे टिकाणे में अची रहियो ऐं उते ई राग जूं महफ़िलूं मचायूं। मास्टर चंद्र पंहिंजे हिन दौरे में पंहिंजे असुल खे ॻोठ ठारूशाह में पंहिंजे घर बि घुमणु वियो, जिते नलके जो पाणी पीताईं। उन पाणीअ जी दिली भरे खयईं ऐं बैदि में इहो पाणी पाण सां हिंदुस्तान खणी वियो। इन खां सवाइ सिंधी साज़नि मां 2-3 घाघरियूं ठाराए पाण सां गॾु मुंबई खणी वियो। विरहाङे जे 11 सालनि बाद 1958 में भारत जी पहिरीं सिंधी फिल्म अबाणा तयारु कई वई, जेका नंढे खंड जे विरहाङे वक़्तु सिंध मां असूकनि हिंदुनि जी लॾ पलाण वारे दुखदायक पस मंज़र जी अक्कासी में तयारु कई वई। मास्टर चंद्र इन फिल्म जा गाना ॻाइण सां गॾोगॾु मुख्य किरदार तौरु अदाकारी पिणु कई। ही पंहिंजे दौर जी हिकु बरजुस्तो शाइर पिणु हुयो। संदसि शाइरी में उरूज़ जा समूरा लवाज़मात नुमायान आहिनि। संदसि शाइरी में तजनीसे हरफ़ी सगारे दर्जे जी नज़र अचे थी। सिंध जो ही अलबेलो कलाकार 2 नवंबर 1984 ते अटकल 78 वरनि जे ॼमार में मुंबई में देहांत करे वियो। मास्टर चंद्र जे ज़िंदगी ते ठारूशाह जे रहाकू ऐं हुन वक़्तु अहमदाबाद भारत में रहंदड़ मशहूरु अदीब अर्जन बंबाणी 1989 में संगीत आचार्य मास्टर चंद्र जे उन्हाण सां हिकु किताबु छपाए पधिरो कयो। संदसि ज़िंदगीअ ते ॿियो किताबु संदसि ॻोठाई डॉक्टर ग़ुलाम कादिर सूमरे संगीत आचार्य मास्टर चंद्र महान कलाकार जे उनवान सां लिखियो, जंहिंखे संदसि फर्ज़ंद इफ़्तिख़ार सूमरे 2007 में छपाए पधिरो कयो।